कोट गुलाम मोहम्मद मीरपुर खास डिवीजन के अहम आपाशी नहरों बिछड़ाव और जमड़ाव में पानी की शदीद किल्लत के बायस आबादगारों और किसानों में सख्त बेचैनी फैल गई है। आबादगारों का कहना है कि पानी की गैरकानूनी रोटेशन और नाइंसाफियों की वजह से ज़रूरी ज़मीनें खुश्क हो रही हैं, जबकि खड़ी फसलें तबाही के दिहाने पर पहुंच चुकी हैं। इस सिलसिले में आबादगारों और किसानों की जानिब से सख्त एहतजाज का ऐलान किया गया है। रहनुमाओं के मुताबिक कल बरोज़ पीर मिठड़ाव केनाल के राम जागो रेगुलेटर के मकाम पर हज़ारों आबादगार और किसान जमा होकर पानी की किल्लत और गैरकानूनी रोटेशन के खिलाफ हड़ताल और धरना देंगे। इस हवाले से अवामी न्यूज़ चैनल के साथ आबादगार रहनुमा और पीपल्स पार्टी तालका सदर हाजी रफ़ी खान भुरगड़ी ने खुसूसी गुफ्तगू करते हुए कहा कि पूरे मुल्क जीअं दरिया टेई बैराज रोड़ी सखर नारा केनाल जेके भी आहिनि पंहिंजे उन साॻे पीक ते हलनि पिया जिते हिनखे हलणु खपे ओतिरो ई पाणी इहे ख़ुदा जी असां ते वॾा महिरबानियूं आहिनि, करम आहिनि। पर असांजो मौजूदा सिस्टम नारो केनाल उन में 12 खां 13 हज़ार पाणी जेका उनजी कैपेसिटी उन ते हले पियो। वरी उन खां हेठि पाणी अचे थो। असांजो जेके केनाल आहिनि रोड़ी केनाल जा वाह आहिनि या नारा केनाल जा असांजा मिठड़ाऊ जमड़ाऊ जेके वाह आहिनि उन ते पाणी टेल न पियो करे। छाजे करे टेल न करे पियो? त असांजे जेके ब्यूरोक्रेट असांजा ऑफिसर ॿार आहिनि उन्हनि जूं कोताहियूं आहिनि। उन्हनि खाटियूं बराबरि नमूने न कयूं। बजट रखिया हुआ अरबें रुपया बजट मिठड़ाऊ केनाल ते ऐं जमड़ाऊ केनाल ते आया। मिठड़ाऊ केनाल जी कुझु क़दर खाटी थी जेको पाणी बिल्कुलु पंहिंजी फुल सतह ते खणे पियो। उन जे बावजूदि उते जे ब्यूरोक्रेट रोटेशन प्रोग्राम रखी छॾियो आहे सामारो सब डिवीज़न ते। सामारो सब डिवीज़न हमेशह कुर्बानी जो बकरो रहियो आहे ऐं मौजूदा टाइम ते बि अञा मुखी न थी आहे। माण्हू जेके भाण डीज़ल जे घाटे वॻा वॾा जेके अघु थिया आहिनि उन में तमामु घणा मजबूर आहिनि ऐं असांजे जिन्सनि जो रेट कोन्हे। ॿियो बराबरि पाणी न मिलण जे करे असांजी आबादी बि 25% कान्हे का। उन करे आबादगार ऐं हारी तमामु परेशान आहिनि। इहे रोज़ हफ़्तो हलाइनि था, हफ़्तो बंदि कंदा। इन लाइ सभिनी आबादगारनि जमड़ाऊ ते ऐं मिठड़ाऊ ते सभिनी इहा पाण में तय कयो आहे त इंशा ताला हाणे असीं सभु आबादगार ज़मीनदार ऐं हारी मुतहद आहियूं ऐं छा गैर कानूनी ऐं असांखे खापिल मड़ियल जेका रोटेशन आहे उहा कान कई वेंदी। उन लाइ पहिरें मरहले में सुभाणे राम जागो बीच ते राम जागो रेगुलेटर जेको आहे उन ते हज़ारनि जी तादाद में ज़मीनदार ऐं हारी धरणो हणंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।